नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी परोवेज अहमद बलूच पारां उॾेरो लाल स्टेशन में खुलियल कचहरी अवाम पारां पाणी जे नेकाली जे निज़ाम, रोड ऐं घटियुनि जे उबतड़ हालत, तइलीम, सिहत, मंशियात जे वेकिरे, बिजली ऐं गैस समेत ॿिनि मसइलनि बाबति शिकायतूं डिप्टी कमिश्नर मटियारी पारां पुलिस खे मैनपुरी, गुटके, चरस ऐं ॿी मंशियात जे वेकिरे ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾियणु, सभिनी लाॻापियल इदारनि खे सर्विसिस डिलीवरी में सुधारो आणे अवाम जी बहितर नमूने ख़िदमत करण जो हिदायतूं। उॾेरो लाल तारीख़ी शहर आहे, हिते जे रवासियुनि जा मसइला हल करणु अवलीन तरजीह आहे। उॾेरो लाल स्टेशन खे तालके जो दर्जो ॾियण लाइ सिंध हुकूमत जे आला इख्तियारनि खे सिफ़ारिश मोकिली आहे। DSP पारां उॾेरो लाल स्टेशन में क़ाइम एहसास लाइब्रेरी खे 20,000 रुपया ग्रांट ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। अंगारे जे ॾींहुं उॾेरो लाल स्टेशन टाउन कमेटी में थियल खुलियल कचहरी में अवाम जी वॾे अंग शिरकत कई, पंहिंजा मसइला ॿुधाए, जंहिं जे हल लाइ डिप्टी कमिश्नर परोवेज अहमद बलूच खुलियल कचहरी में मौजूद ज़िले ऑफिसरनि खे अवामी शिकायत बिना देर हल करण जूं हिदायतूं ॾिनियूं। खुलियल कचहरी में चेयरमैन टाउन कमेटी उॾेरो लाल स्टेशन मोहम्मद हनीफ छिटो, वाइस चेयरमैन कुर्बान अली हेलम, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मटियारी मोहम्मद साबिर काका, डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI डॉक्टर खलील अहमद सराज, डिप्टी DO सेकेंडरी सईद पीरल शाह मुख्तियारकार मटियारी, गुलाम मुस्तफ़ा शर ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। स्कूलनि में उस्तादनि जी खोट में ऐं सहूलियतनि जी फुक़दान बाबति डिप्टी कमिश्नर मटियारी परोवेज अहमद बलूच त ज़िले अंदरि 50% उस्तादनि जूं आसामियूं ख़ाली आहिनि। हीउ पूरे ज़िले जो मसइलो आहे। उस्तादनि जी खोट पूरी करण लाइ डिवीज़न सतह ते पिणु गॾिजाणी थी चुकी आहे। जॾहिं त डिस्ट्रिक्ट ऑफिसर प्राइमरी जे इंचार्ज हुई त ज़िले अंदरि बंदि पियल छात्र प्राइमरी स्कूलूं खोलायूं, उते उस्ताद मुक़ररु कराए। हिन चयो त ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि अंदरि मरम्मत ऐं बहाली जे कम जी शुरूआत करे जल्द घुर्बल सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। पूरे ज़िले जे गर्ल्स स्कूलनि में फर्नीचर, वॉशरूम, कंपाउंड्स, वाल जूं ज़रूरतूं पिणु 2 महीननि अंदरि मुकमल कयूं वेंदियूं। डिप्टी कमिश्नर मटियारी उॾेरो लाल स्टेशन में पब्लिक पार्क, मुसाफ़िर खानो, रांदियुनि जे लाइ मैदान, कम्युनिटी हॉल तमीर कराइण ऐं प्रेस क्लब तोड़े लाइब्रेरी लाइ मुनासिब जॻह जी निशानदाही करण लाइ मुख्तियारकार मटियारी खे रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई। डिप्टी कमिश्नर मटियारी परोवेज अहमद बलूच लाॻापियल ऑफिसरनि सां गॾिजाणी उॾेरो लाल स्टेशन शहर ऐं प्रेस क्लब उॾेरो लाल स्टेशन जो पिणु दौरो कयो। वाज़े रहे त मटियारी ज़िले अंदरि अवामी मसइला हल करण लाइ रथियल खुलियल कचहरी जो शेड्यूल मुताबिक़ ईंदड़ खुलियल कचहरी 17 जनवरी ख़मीस जे ॾींहुं यूनियन काउंसिल ताजपुर में मुनक़िद कई वई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।